दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं सोप सीरियल रियासत जी बहितरीन अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों आज़म मंगल के हिन रियासत ड्रामे में कहिड़ो करेक्टर मिलियो आहे ऐं कहिड़ो किरदारु मिलियो आहे। दोस्तों इहो अॼु रिव्यू करे क्लियर तव्हांखे ॿुधायूं था त आज़म मंगल खे ज़हर ज़िंदगी ऐं दुल्हा में जेको करेक्टर मिलियो उन खां वधीक भलो करेक्टर हिन ड्रामे रियासत में मिलियो आहे। आज़म मंगल तव्हांखे हिन ड्रामे में के नए अंदाज़ सां नई ॻाल्हि ॿोल सां नज़र ईंदो। हे जेको हाणे रियासत में हुनखे करेक्टर मिलियो आहे हिकु हाई लेवल जो करेक्टर मिलियो आहे। हक़ीक़त पुछो बहितरीनु। हाणे जॾहिं हीउ करेक्टर तव्हां ॾिसंदो तव्हांखे पोइ ॼाण पवंदी वाक़ई आज़म मंगल जेको बहितरीनु रियासत सोप सीरियल में करेक्टर आहे ऐं नए अंदाज़ में हूंदो। दोस्तों तव्हां ॾिसो न असद कुरैशी सिंध जो 1 नंबर अदाकार हुयो। हाणे हुनजो मतिलबु हीरो जे तौर ते हू नथो अची सघे। हीरो जे तौर ते हुन सिंध में वॾो नालो माणियो। बहरहाल जीअं हाणे तव्हां ॾिसो इंडिया में अमिताभ बच्चन कई साल हीरो जे तौर ते कमु कयो, 1 नंबर रहियो ऐं हाणे बि 1 नंबर आहे। लेकिन वरी हीरो जे तौर जे हिसाब सां वरी शाहरुख खान उते अची वियो आहे। हाणे शाहरुख खान 1 नंबर आहे। हीउ सिंध में बि जेको आहे हीरो जे हिसाब सां आज़म मंगल हाणे हिन टाइम 1 नंबर आहे ऐं पहिरियों असद कुरैशी 1 नंबर हुयो। असद कुरैशी हाणे बि 1 नंबर आहे, लेकिन हीरो जे हिसाब सां हिन टाइम आज़म मंगल जी व्यूअरशिप वधीक आहे ऐं पहिरियों असद कुरैशी जी हुई। हाणे अॻिते वरी वक़्तु जेको आहे आज़म मंगल जो आहे। तव्हां ॾिसो न असां मञूं था सिंध में 5 करोड़ आबादी आहे, पंजाब जी 12 करोड़ आहे। पोइ बि दोस्तो सिंध खां ॿाहिरि बि सिंधी जेका रहनि था आज़म मंगल खे दिलि सां इज़त ॾियनि था, उन जा परस्तार आहिनि। इहा हक़ीक़त आहे। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा।